मरीज़ आहियां। काफ़ी दवाऊं थियूं आहिनि। 4 दफ़ा पटेल अस्पताल में भी दाख़िल थियो आहियां, पर अञा एतिरो फ़ाइदो कोन थो थिए। पोइ वरी मूंखे हिकिड़ो पंहिंजो रूहानी हिकिड़ो नुस्ख़ो हथु आयो, जेको मां पेश कयां थो। त असांजो कज़न हुयो ग़ुलाम रसूल उर्फ़ गुलन हरियाराणी चांडियो, उहो ॻाईंदो हुयो शेर पढ़ंदो हो त मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आहे, बसि हकीमनि खे ॾेखारणु बेकार आहे। ॿियो शेर मूंखे यादि आयो, हाफ़िज़ दीवान रहमतुल्लाह ताला अलैह जो या कंहिं ॿिए फ़ारसी जे शाइर जो आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब। अज़ सरे बालीन मन बरखेज़ ए नादां तबीब, अज़ सरे बालीन मन बरखेज़ ए नादां तबीब, दर्द मंदे इश्कुरा दारूं बजुज़ दीदार नेस्त। कंहिं अरबी शाइर जो पुराणो यादि कयल अरबी शेर आयो, ततावल लैलूक बिल असमदी, ततावल लैलूक बिल असमदी, बातू व बातत लहू लैलतुन क लैलत आयरिल अरमदी। शाइर चवे थो त ए सेरांदी ॾा बीहंदड़ नादान हकीम, चरिया हकीम, मुंहिंजी सेरांदी खां हटी वञ। छो त इश्क जा जेके घायल हूंदा आहिनि, उन्हनि जो दारू दवा दीदार खां सवा कोन हूंदो आहे। ॿिए अरबी शेर जी माना त डिघी थी राति मुंहिंजी असमद शहर में, पर मुंहिंजी राति अहिड़ी गुज़री मुआवरे में तकलीफ़ वारी राति, अहिड़ी जुदाई महबूब जी में गुज़री जो जीअं अखि उछल जी राति गुज़रंदी आहे। उन खां पोइ ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह ताला अलैह जंहिं पंहिंजे महबूब खे हिकिड़ो दोरापो ऐं मयार ॾींदे चयो, मां उहो ई शेर दोस्तनि जे फरमाइश ते मौलाना कारी मोहम्मद असलम साहब, मौलाना ख़ैर मोहम्मद साहब, मौलाना मकबूल अहमद साहब, मौलाना सिकंदर अली दोदो साहब जे फरमाइश ते मौलाना नासिर हुसैन बरोही ऐं हाफ़िज़ साहब जन बि मौजूदु आहिनि, उन्हनि जे फरमाइश ते मां महेसर साहब जो ॾोरापे वारो कलाम पेश कयां थो। इंशाअल्लाह दरबार आलीअ में क़बूल पवंदो। ओ हिन कखेड़नि में कॾहिं ईंदे, तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि, जहिड़ो मुंहिंजे मुए खां पोइ तूं परची पवंदे जॾहिं मरी वेंदुसि। सोना हिन कखेड़नि में कॾहिं ईंदे, तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि। जे मूं पवां त छा थियो, सजण जॾ साहो निकिरी वियो। जे मूं पवां त छा थियो, सजण जॾ साहो निकिरी वियो। चङनि खां बि त चङड़ो हो, चङनि खां बि त चङड़ो हो,
तूं पोइ चवंदे जॾहिं मरी वेंदुसि तूं पोइ चवंदे जॾहिं मरी वेंदुसि जनाज़े खां जुदा हुजजां न अजरक न अतर विझजां सोना जनाज़े खां जुदा हुजजां न अजरक न अतर विझजां पत्थर ते पार बि न कढजां तॾहिं ते पार बि न कढजां कुल्हो ॾींदे जॾहिं मरी वेंदुसि हक़ कुल्हो ॾींदे जॾहिं मरी वेंदुसि हिन कखड़नि में कॾहिं ईंदे तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि गुज़ारियुम तुंहिंजे ताबन में सुहिणा उमिरि सारी अज़ाबन में हाय गुज़ारियुम तुंहिंजे ताबन में उमिरि सारी अज़ाबन में कहाणियूं जे किताबन में कहाणियूं जे किताबन में पढ़ी ॾिसंदे जॾहिं मरी वेंदुसि हाय पढ़ी ॾिसंदे जॾहिं मरी वेंदुसि हिन कखड़नि में कॾहिं ईंदे तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि पढ़ी के कुल बटे वञजां सुहिणा क़बर ते गुल छटे वञजां पढ़ी के कुल बटे वञजां क़बर ते गुल छटे वञजां हयातीअ में न हिकु मञजां सुहिणा हयातीअ में न हिकु मञजां पोइ अंगल मञंदे जॾहिं मरी वेंदुसि पोइ अंगल मञंदे जॾहिं मरी वेंदुसि हिन कखड़नि में कॾहिं ईंदे तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि ग़ुलाम नबी गुज़ारे वियो रुठल सजणनि खे पारे वियो ऐं ग़ुलाम नबी गुज़ारे वियो रुठल सजणनि खे पारे वियो त राज वारे वियो त राज वारे वियो ख़बर ॿुधंदे जॾहिं मरी वेंदुसि हाय ख़बर ॿुधंदे जॾहिं मरी वेंदुसि हिन कखड़नि में कॾहिं ईंदे तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि हाय सॼण साईं मिठा मुर्शिद मिठल साईं सुहिणा मुर्शिद ग़रीबनि जी तोखे पारत आ जियनि जेकी ॾिसी तोखे तन फ़क़ीरनि जी तोखे पारत आ